अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وشافعنا ونافعنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور صدورنا ونور قبورنا نورنا ونور ربنا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم صم بكم عمي فهم لا يرجعون أو كصيب من السماء فيه ظلمات ورعد وبرق يجعلون أصابعهم في آذانهم من الصواعق حذر الموت والله محيط بالكافرين آمنت بالله صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين
والشاكرين والذاكرين والحمد لله رب العالمين. अल्लाह तहड़ो डी तड़आन की दान खुटे न किनान खुटे 100 साल हयाती माण्हू जी पर उन जो नथो एहसान खुटे। इंसान खे आखिर ॾई ॾई बि आखिर तो मिठा इंसान खुटे। खालिक जे खजाने जो लेकिन सदियों में नथो सामान खुटे। हिन एड़ीअ पर जे पालण में सरदार खुटे सुल्तान खुटे। मेज़बान एड़ो आ मौला नथो मानी असांखे मेहमान खुटे। को शाह खुटे पेनार खुटे को दाता खुटे दरबान खुटे। वया वंड किरोड़ वली वठी कुदरत में नथो क़ुरान खुटे। हैदर न लड़े हाँ हक जेला काथे खागेडो कुफरान खुटे। हिक कलमी में अबू जहल जो ॾिस काथे थो अची ईमान खुटे। हथ आगे शफा भी शाफी अजे लोचण में लुकमान खुटे। हिन नफ्स निभागे गंदे जो नथो गोड़ खुटे गुमसान खुटे। इंसान जी खुटी थी उम्र पवे पर उन जो नथो अरमान खुटे। काथे तो पवे दाना खुटी किथे नुक्तो नथो नादान खुटे। तो तीर कमान मां निकरी खुटे नज़रुनि जो नथो निशान खुटे। मैदान खुटन था ॿिया पीरल मोहब्बत जो नथो मैदान खुटे। आबे मिसल महबूब हक खल्की खुदा जले खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। नूरी हुजण जो ही निशान आया त रोशन थियो जहान। चमकिया ज़मीनो आसमान कशफत दुजा बिजमालिही। आनूरा का दरअसल नूरी सदा सारो नसल सूरत सीरत बेमिसल हसनत जमी खिसालिही।
इदरीस उन जो ग़ुलाम आ, पढ़ंदो सलातो सलाम आ। ही विरद सुबह हो शाम आ, सल्लू अलैहि वालिही। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। बरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरो, दोस्तों, अजीज़ो, बुजुर्गो, हमेशा जे मामूल जियां अज बि अव्हां जे साम्हूं अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू अमन वालहू अज़्ज़ बुरहानहू तक़द्दस शानहू जे लारईब किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम जे पहिरें पारे सूरह बक़रह मझां ब आयतूं तिलावत करण जी सआदत हासिल कई अथम। यकीनन अव्हां खे मौज़ू मालूम थी चुको आ त क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला बाराने रहमत ककरन झोड़ खिमण विज जो ज़िक्र कीअं बयान फरमायो आ। हिन वक्त असांजे सरज़मीन वतन सिंध मुल्क पाकिस्तान सां गॾोगॾु परॾेही मुल्कनि में बि मींहोगीअ जी मौसम हले पई। मूं सोचो छो न इन मौसम आहर असीं अल्लाह ताला जे लारईब किताब क़ुरान करीम खे पढ़ूं त रब्बे कायनात हिन मौसम जो पंहिंजे फ़रमान ख़ुदाबंदी में छा हुक्म फरमायो आ, उन्हीअ जा मिसाल कीअं इरशाद फरमाया आहिनि। जॾहिं असीं क़ुरान पाक खे सम्झंदासीं त यकीनन असांजे लाइ ही दुनिया बि आसान बनबी त क़ब्र ऐं क़यामत बि मुस्तफ़ा करीम जे सदके रब्बुल आलमीन आसान फरमाईंदो। आमीन। दोस्तो, रब्बे कायनात जे पाक कलाम मुक़द्दस मंझां मूं जेके आयतूं पढ़ियूं आहिनि, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो आ, सुम्मुम बुक्मुन उम्युन फहुम ला यरजिऊन। अल्लाह तो फरमाए उहे बोड़ा आहिनि, गूंगा आहिनि, अंधा आहिनि, तंहिं करे हिदायत ॾांहुं न वरंदा। जीअं सिंध जे मंज़ूम तर्जुमो कंदड़ हज़रत हाजी मौलवी अहमद मल्लाह रहमतुल्लाह अलैह फरमायो, बोड़ा ॿुधनि की न की, गूंगा की न कुछनि, अंधा खां अखियुनि पो कीअं वरण से वाट ते। रब्बुल आलमीन उन्हनि जो मिसाल बयान फरमाए रहियो आहे, औ कसय्यिबिम मिनस समाए फीहि ज़ुलुमातुन व रअदुन व बर्क़ यजअलूना असाबिअहुम फी आज़ानिहिम मिनस सवाइक़ हज़रल मौत वल्लाहु मुहीतुम बिल काफ़िरीन। अल्लाह ताला फरमाए थो, या उन्हनि जो मिसाल आसमान मां वसंदड़ सख़्त मींहं वांगुरु आहे, जंहिंमें कारो भार
गज गोड़ ऐं विज जो कड़को हुजे ऐं उहे मौत जे डप खां विज जे कड़कन वक़्तु पंहिंजूं आङुरियूं कननि में विझनि या कननि में ठोकनि था ऐं अहिड़ी तरह अल्लाह काफ़रनि खे घेरे रखियो आहे, यानी आसमानी ऐं ज़मीनी आफ़तुनि में मुब्तला करे हर तरह परेशान हाल कयो आहे। हाणे बारिशूं त जॾहिं खां ज़मीन जुड़ी आहे, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा रूहुल्लाह ताईं असां जे आका रहमत वारे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे दौर में भी हे रहमत भरिया मींहं वसंदा हुआ। यकीनन कॾहिं कॾहिं उहो रहमत वारो मींहुं जॾहिं ज़हमत में तब्दील थींदो आहे त ॾुखियायूं दरपेश थींदियूं आहिनि, पर दोस्तो इहा मौसम वक़्तु विजूं गजगोड़ ककर मींहुं बारिश बरसात सभु अल्लाह ताला जे कुदरत जूं निशानियूं ऐं अलामतूं आहिनि। पाण सिंधी माण्हू चवंदा आहियूं त अबा उहा कजे जा मींहं वसंदे कमु अचे, पंहिंजी चवणी आहे। इहो छो वॾड़ा चई विया आहिनि, छाजे लाइ चई विया आहिनि? यानी मींहुं अल्लाह जी कुदरत कामिला सां वसंदो आहे, कॾहिं घणो वसंदो आहे, कॾहिं थोरो वसंदो आहे। कंहिं जे मथां ख़ुदा जी ज़ात खां सवा बरसाति जे मथां ॿिए जो कंट्रोल न आहे। इन्हीअ जे करे उन खां बचाव जा तरीक़ा असां ऐं अव्हां खे पहिरीं पाण खे अख़्तियार करणा पवंदा, न कि उन्हीअ में मींहुं ककरनि बरसाति जो ॾोहा। अॻिते अल्लाह तबारक व तआला फरमाए रहियो आहे, यकादुल बर्क़ु यख़्तफ़ु अबसारहुम कुल्लमा अज़ाअ लहुम मशौ फ़ीहि व इज़ा अज़लम अलैहिम क़ामू वलौ शाअ अल्लाहु लज़हब बिसमइहिम व अबसारिहिम इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। रब्बुल आलमीन फरमाए रहियो आहे, या संदन मिसाल ईअं आहे जो विज जो चमकाट हुननि जे अखियुनि जी दीद उमालक ओचितो खसण ते हुजे, यानी जेके रब खे नथा सुञाणनि, पाक परवरदिगार खे नथा सुञाणनि, अल्लाह खे वहदहु ला शरीक करे नथा मञनि, उन्हनि जे लाइ भिटाई बि फरमायो आहे त सुञ वसंदी तन खे जोश जलाया जे तालिब से तहक़ीक़ जा नेहतनी वटि ने ट्रेडी पसे टे होता हेकड़ो पर चो तू अल्लाह हेकड़ो बी वाई मसिख लिखियो वेठी लिख अखर इहो ई मन में। एक कसर दर लख कोड़ी कणस गिड़खियों जेड़ा करया परख तेरा सागब साम हो। कायनात जो खालिक, कायनात जो मालिक अकेलो वहदहु ला शरीक रब आ, हिक आ, हिक आ, हिक आ अल्लाह असांजो हिक आ, ॿिए न अल्लाह मञीदासूं, इहो मञण सरी हो शिरक आ, हिक आ, हिक आ, हिक आ अल्लाह असांजो हिक आ।
वो रब तो फरमाए जेके मो खुदा के अकेलो वदौला शरीक करे नथा मञन यकादुल बरको यख्तफ अबसारहुम उन्हनि जो मिसाल ईअं आहे जो विज जो चमकाट हुननि जे अखियुनि जी दीद यानी उमालक ओचितो खसण ते हुजे कुल्लमा अदालहुम शौफीह जॾहिं खिवण चमके थी त मजस थोरो हलण था ऐं जॾहिं मथनि ऊंदहि थिए थी त बीही रहण था वइज़ा अज़लम अलैहिम क़ामू वलौ शाअल्लाहु लज़हब बिसमइहिम व अबसारिहिम ऐं जेकॾहिं अल्लाह घुरेगा त सदन कन ऐं अखियूं ज़रूरु ज़ाया करेगा यानी ॿुधण ऐं ॾिसण जी ताक़त चट करे छॾेगा यकीनन इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर यकीनन अल्लाह हर शय ते पूरी तरह कादिर वसवारो आ या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून हाणे रब्बुल आलमीन उन्हनि काफ़रनि जन जे लाइ फरमायो हू बोड़ा आहिनि गूंगा आहिनि अंधा आहिनि इन जे करे हक़ ऐं हिदायत वारे रस्ते ॾे न ईंदा इन जे करे रब्बुल आलमीन इंसाननि खे हुकुम करे रहियो आहे ए इंसानो पंहिंजे रब जी बंदगी या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी यानी पंहिंजे रब जी इबादत कयो इताअत कयो रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून जंहिं अव्हां खे ऐं अव्हां खां अॻियनि क़ौमुनि खे पैदा कयो त मन अव्हां सदन नाफ़रमानीअ खां बची सघो अब अल्लाह ताला तूफ़ान नूह बि आंदो हो ऐं उहो तूफ़ान नूह तनूर मां निकितो पाणी मथां मींहुं वसियो हो हज़रत नूह अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला हुकुम कयो हो ओ मुंहिंजा नबी नूह मुंहिंजे सरज़मीन जी सूंह तुंहिंजी विरूह में मां तोखे जिब्राइल मददगार थो ॾियां ॿेड़ी ठाहे रूए ज़मीन ते मां रब तूफ़ान बर्पा कंदुसि तूं पाण सभिनी खे दावत ॾे जेको तुंहिंजी ॿेड़ीअ में चढ़ंदो उहो बची वेंदो ऐं जेको ॿेड़ीअ में न चढ़ंदो उहो ॾचे में अची वेंदो ग़रक़ ऐं तबाह थी वेंदो पोइ अल्लाह ताला जे उन हुकुम मुताबिक़ अल्लाह जे प्यारे नबी हज़रत नूह नजीउल्लाह ॿेड़ी तयारु कराई यकीनन उन तूफ़ान खां बचण जो ज़रियो ई ॿेड़ी हो जेकॾहिं हज़रत नूह ऐं उन जा मञींदड़ सहाबी संदन ॿेड़ीअ में न चढ़नि हा त ॿियनि वांगुरु तबाह ऐं बर्बाद थी वञनि हा अब अल्लाह ताला त पहिरियां ई आगाह फरमायो जीअं असांखे मौसमियात वारा ॿुधाइनि था असांजी साइंस ॿुधाए थी त फिलाणे ॾींहुं मौसम हीअं हूंदी चवंदा आहिनि त ॾुबरी सवेल पलाणे इन्हीअ जे करे जेकॾहिं असीं पंहिंजो इंतज़ाम पाण मुकमल कंदासीं त ख़ुदाए अज़ व जल जी रहमत जो मींहुं आहे यकीनन मींहुं वसंदो आहे त हेठाईअ खे पहिरियां ॿोड़ींदो आहे उहे सभई खॾा खुॿा भरिजण खां पोइ मथां ई ॾांहुं फेरो हूंदो आहे पर जेकॾहिं बचाव जा ज़रिया असां अल्लाह जे फ़रमान जे मुताबिक़ अॻ में करे वठंदासीं त इंसान उन मींहुं वसंदे कम अचण वारी महल मां फ़ाइदो वठंदो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे अंदरि बारहा इंसाननि खे सम्झायो आहे इंसानो الذي جعل لكم الأرض فراشا والسماء بناء وأنزل من السماء ماء
फ़अख़रज बिही मिनस्समराति रिज़्क़न लकुम फ़ला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तअलमून। जे अवाले ज़मीन के विछाणो ऐं आसमान के छत बनायो, आसमान मां मींह जो पानी वसायो। अल्लाह ताला जी कुदरत कामिल आहे जेको रब बाराने रहमत वसाईंदो आहे ऐं अव्हां जे रिज़्क़ लाइ मिनस्समाए माअन फ़अख़रज बिही मिनस्समराति रिज़्क़ा, ऐं अव्हां जे रिज़्क़ लाइ क़िस्मे क़िस्मे मेवा पैदा कंदो आहे। जेकॾहिं वण टिण बरसात जे पाणीअ सां भरपूर न बणजनि, मींहुं पवंदो आहे तॾहिं वाह वहंदा आहिनि, नदियूं ऐं दरिया वहंदा आहिनि। जेकॾहिं मींहुं न पवे त उहे जबल पहाड़ बर्फ़बारीअ सां कीअं भरबा, बर्फ़ किरंदी आहे, नदियुनि वागड़नि जे ज़रिए दरियाहनि में पाणी ईंदो आहे, मींहुं पवंदो आहे, ज़मीन में लहंदो आहे, तॾहिं जर पाणी ॾींदो आहे। जेकॾहिं बरसात बारिश न पवे त जर बि सुकी वेंदो आहे। इहो मींहुं अल्लाह ताला जी रहमत जो ज़रियो हूंदो आहे। रब्बुल आलमीन इन्हीअ जे करे फरमायो त मेवेदार फल फ्रूट मूं अल्लाह अव्हां जे लाइ पैदा कया आहिनि। उहे वण जेकॾहिं उन्हनि खे पाणी न मिलंदो त मेवा बि पैदा न थींदा। फला तजअलू लिल्लाहि अंदादा व अंतुम तअलमून। इन ॼाण हूंदे पोइ तव्हांखे अल्लाह सां को बि शरीक करण या मदे मुक़ाबिल ठाहिण नथो सूहे। यानी रिज़्क़ जो ज़िम्मो अल्लाह जो आहे, कुदरत ख़ुदावंद ताला जी आहे। बच्चा अल्लाह ॾींदो आहे, हयाती अल्लाह ॾींदो आहे, मारींदो अल्लाह आहे। उन रब काइनात जी ज़ात बाबरकात जी वहदानियत जो इक़रार करणु ज़रूरी आहे। हा उहो ई ख़ालिक, उहो ई मालिक आहे जंहिं सॼे जहान खे पैदा कयो आहे। दोस्तो, रब्बे कायनात अज़्ज़ व जल जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे खोड़ सारनि आयतुनि में इरशाद फरमाए असां अवां जी रहनुमाई फरमाई आहे। रब्बे कायनात पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में केतिरनि जायुनि ते बाराने रहमत जो इरशाद फरमायो आहे, हुकुम फरमायो आहे। पर जेकॾहिं उन बाराने रहमत खे असीं पंहिंजो पाण इंतज़ाम न करे ज़हमत बणाईंदासीं त इन में मींहं जो क़सूर कोन्हे। ही सभु अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां मुमकिन आहे। तूं असां जेकॾहिं पाणीअ जी किल्लत आहे, अल्लाह साईं पैसो ॾिनो आहे, मिनरल वाटर ख़रीद करे पाणी पी सघीं थो, पर जेके झंग जा जानवर अल्लाह जी मख़लूक आहे उन्हनि खे तूं मिनरल वाटर न पियारींदे। वण ॿूटा पखी पखण उहे बि अल्लाह जी कुदरत कामिला सां उन पाणीअ जे लाइ उञारा हूंदा आहिनि। ज़मीन जा उहे टुकड़ा जेके सरसब्ज़ बनबा आहिनि, रब्बे काइनात उन्हनि जे मथां पंहिंजे बाराने रहमत वसाईंदो आहे। उहे ज़मीन जा टुकड़ा, उहे पत्थर पहण वण टिण पखी पखण सभु रब्बे काइनात जी दरबार में दुआऊं घुरंदा आहिनि। उन दुआउनि इल्तिजाउनि अगण खां पोइ जॾहिं मेघ मल्हार थींदी आहे, कारो भार थींदी आहे, उन जे लाइ अल्लाह तबारक व तआला सूरह नूर जी 43 आयत में इरशाद फरमाए रहियो आहे अलम तर अन्नल्लाह युज़्जी सहाबन सुम्म युअल्लिफु बैनहु सुम्म यजअलुहु रुकामन फतरल वदक़ यख़रुजु मिन खिलालिहि व युनज़्ज़िलु मिनस समाए मिन जिबालिन फीहा मिन बरदिन फयुसीबु बिही मन यशाउ व यस्रिफुहु अम्मन यशाउ यकादु सना बर्क़िही यज़हबु बिल अबसार।
चो सुभान अल्लाह। अल्लाह जो कुरान तो फरमाए ए ॾिसंदड़ उन जी कुदरत खे त ॾिस, उन कुदरत कामिला ॾानहार छा तो न ॾिठो आहे त बेशक अल्लाह ककरनि खे आहिस्ते आहिस्ते हलाईंदो आहे, वरी खेनि पाण में मिलाईंदो आहे, पोइ वरी तहनि जा तह ठाहींदो आहे, यानी घाटो झुड़ ठाहींदो आहे। पोइ तव्हां ॾिसो था त उन्हनि जे विच मां मींहं जा पुड़ा कढंदो आहे ऐं आसमान मां जबलनि जहिड़नि बुलंद ककरनि मां ॻड़ो वसाईंदो आहे। पोइ जंहिंखे चाहे तंहिंखे उहो ॻड़ो नुक़सान पहुचाए ऐं जंहिंखे चाहे तंहिंखे उहो टारे। यानी अल्लाह जी इहा कुदरत कामिला आहे। मींहुं जेकॾहिं ख़ुदा जी रहमत आहे तॾहिं बि अल्लाह ताला जे तरफ़ खां आहे, पर जेकॾहिं ज़हमत बणिजे थो त इहो बि रब काइनात जे तरफ़ खां आहे। इन्हीअ जे लाइ आहे त ओ मुंहिंजा बंदा मूंखां दुआ घुर। दुआ उहो अमल आहे जंहिं अमल जे ज़रिए मां रब्बुल आलमीन तूं जूं ईंदड़ मुश्किलातूं टारे छॾींदो आहियां। सुख सलामती में कॾहिं असीं ख़ुदा खे यादि न कंदा आहियूं। बीमार थींदासीं, ॾुख ईंदो, तकलीफ़ ईंदी, धक लॻंदो, बांह भॼंदी, तकलीफ़ में ईंदासीं, रिस्क जी तंगी थींदी, पोइ गिड़गिड़ाईंदासीं, ॿाॾाईंदासीं, सॼी ज़िंदगी जवानीअ जा जोहर पंहिंजे ग़लति कमनि कारनि ऐश इशरत में गुज़ारियासीं। ओड़ा थियासीं, तस्बीह हथ में ॾाढ़ी रखी मस्जिद जो पासो वठंदासीं। जॾहिं सिहत ऐं तंदुरुस्ती रब काइनात अता फ़रमाई आहे तॾहिं बि असांखे ईअं ई पंहिंजे ख़ुदा जो ख़ौफ़ रखी पंहिंजे पाक परवरदिगार जे हुक्मनि ते अमल करण जी ज़रूरत आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए रहियो आहे वयुनज़्ज़िलु मिनस्समाइ मिन जिबालिन फ़ीहा मिन बरदिन फ़युसीबु बिही मन यशाउ वयस्रिफ़ुहु अम्मन यशाउ यकादु सना बर्क़िही यज़हबु बिल अबसार। ऐं आसमान मां जबलनि जहिड़नि बुलंद ककरनि मां ॻड़ो वसाईंदो आहे। पोइ जंहिंखे चाहे तंहिंखे उहो ॻड़ो नुक़सान पहुचाए, जंहिंखे चाहे तंहिंखां उहो टारे ऐं आसमान में उन्हनि ककरनि जी बिजली यानी खिवण ऐं बिज जे चमकाट जो उहो आलम हूंदो आहे जो ॼण इझो थो अखियुनि जो नूर वञे। अब ईअं आहे या न? जॾहिं खिवण खिवंदी आहे, कड़काट कंदी आहे, तजलात ज़ाहिर थींदा आहिनि त माहिरूं पंहिंजे बचड़नि खे मना कंदियूं, पुट जुड़ ॾे न ॾिसो, खिवण खे ॾिसंदो तव्हां जूं अखियूं मज़ूर थी वेंदो, बीहजी वेंदियूं, नज़र कमज़ोर थींदी, खिवण जे तजलातनि ॾांहुं न निहारियो। यानी उहा चमकाट एतिरी त ताक़तवर हूंदी आहे जो ॼण अखियुनि खे अंधो या बेनज़र ऐं बेनूर न करे विझे। उहो रब अहकमुल हाकिमीन रब्बुल आलमीन अॻिते छा थो फरमाए? दुरूद पाक मुंहिंजा आका ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अल्लाह तबारक व तआला फरमाए रहियो आहे युक़ल्लिबुल्लाहुल लैल वन नहार इन्न फी ज़ालिक लइब्रतल लिउलिल अब्सार। अल्लाह रात में ॾींहं जे निज़ाम खे फेराए रहियो आहे। राति थींदी आहे, ॾींहुं थींदो आहे, इहो सॼो निज़ाम रब काइनात जी कुदरत कामिला सां बदिलजी रहियो आहे। बेशक उन में अखियुनि वारनि लाइ वॾी इबरत आहे। अदा अखियूं त ही ज़ाहिरी बि आहिनि, पर जिन ईमान जे
नूरानी निगाहुनि सां ॾिठो। रब्बे काइनात अज़्ज़ व जल खे असां ॾिठो नाहे, पर असांजी दिलि असांजे ईमान वारनि निगाहुनि मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान ऐं रब जे सचे क़ुरान जे ज़रिए असांजे दिलि जी नूरानियत ख़ुदाए अज़्ज़ व जल खे तस्लीम करण वारी आहे। असां अल्लाह जी कुदरत जा करिश्मा ॾिठा आहिनि। मञूं था त हा को आहे जंहिं काइनात खे जोड़ियो आहे, काइनात खे ठाहियो आहे, काइनात खे पैदा कयो आहे। उहो ई वहदहुला शरीक रब आहे जेको काइनात जो जोड़णहार आहे, ख़ल्क़णहार आहे। उन ई रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में अॻिते इरशाद फ़रमायो, वल्लाहु ख़लक़ कुल्ल दाब्बतिन मिन माए फमिनहुम मन यमशी अला बत्निहि व मिनहुम मन यमशी अला रिजलैन व मिनहुम मन यमशी अला अर्बअ यख़्लुक़ुल्लाहु मा यशाअ इन्नल्लाहा अला कुल्लि शैइन क़दीर। ॾाढियां चो सुभान अल्लाह। रब्बुल आलमीन फरमाए रहियो आहे, ऐं अल्लाह हर जानदार खे पाणीअ मां पैदा कयो आहे, हर जानदार खे पाणीअ मां पैदा कयो आहे। पोइ उन्हनि मां को पेट भर हले थो ऐं मझाउनि को ॿिनि पेरनि ते हलंदड़ आहे, मझाउनि को चइनि पेरनि ते हले थो। ऐं अल्लाह जेकी चाहींदो आहे सो पैदा कंदो आहे। बेशक अल्लाह हर शइ ते पूरी तरह क़ादिर पूरो पूरो वस वारो आहे। रब्बे काइनात ॿुधायो त हर जानदार पाणीअ जी पैदाइश आहे। जेकॾहिं नांगा लेथड़ियूं पाए हलण वारो आहे, इंसान आहे ॿिनि पेरनि ते हलण वारो आहे, चुपायो जानवर आहे चइनि जंघुनि ते हलण वारो आहे। इहा सभु मख़लूक मुंहिंजे पाक परवरदिगार अल्लाह रब्बुल आलमीन पैदा फरमाई आहे। लक़द अंज़लना आयातिन मुबय्यिनात वल्लाहु यहदी मन यशाअ इला सिरातिन मुस्तक़ीम। मींहं जो, ककरनि जो, बारान रहमत जो, विज जो ज़िक्र अवां जे साम्हूं क़ुरान पाक जे आयतुनि में मूं अर्ज़ु रखियो। हाणे रब्बुल आलमीन फरमाए रहियो आहे, बेशक असां बिल्कुलु चिटियूं साफ़ ऐं वाज़े आयतूं नाज़िल कयूं आहिनि ऐं अल्लाह जंहिंखे घुरे तंहिंखे सिधो रस्तो ॾेखारींदो आहे। अल्लाह सिधी राह उन्हनि लाइ आसान कंदो आहे जिन खे हक़ जी तलब हूंदी आहे ऐं उन लाइ सरगर्दान ऐं मुतलाशी हूंदो। जेको चाहींदो मुंहिंजा मौला इहदिन सिरातल मुस्तक़ीम, मूंखे सिधे रस्ते ते हला, पोइ रब्बुल आलमीन उन खे सिधी वाट ॾेखारींदो आहे। पर जेको रब्बे काइनात अज़्ज़ व जल जी ज़ाते बाबरकात जो ई मुनकर आहे उहो कॾहिं बि सिधे रस्ते ते न हलंदो आहे। अचो त क़ुरान करीम जी ॿी आयत खां पुछूं। अल्लाह ताला सूरह ताहा जे अंदरि इरशाद फरमायो आहे, 124 आयत। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे, वमन अअरद अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन दंकन व नशरुहु यौमल क़ियामति अअमा। गुज़िरियल जुमे ते मूं अर्ज़ु कयो हो त हिन दौर में वॾो दानिश्वर, वॾो ॾाहो उन खे मञीदा नऊज़ बिल्ला जेको ख़ुदा जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए, शरीयत जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए, निमाज़ खे कुझु न सम्झे, अल्लाह जे फ़र्ज़नि खे कुझु न सम्झे, ख़ुदा जे ज़िक्र जी अहमियत जे अज़मत ऐं शान खे कुझु न सम्झे, उन्हनि जे लाइ मुंहिंजे मालिक काइनात पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में फरमायो, वमन अअरद अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन दंकन व नशरुहु यौमल क़ियामति अअमा। ऐं जेको मुंहिंजे ज़िक्र, यादि ऐं नसीहत
यानी जेको मो खुदा के याद भी न करे ऐं जेका मो खुदा कुरान जी सूरत में पंहिंजे महबूब जे फरमान जी सूरत में उन ॾांहुं नसीहत मोकिली आहे। माण्हू चवंदा मुल्हनि खे छॾियो, क़ुरान खे छॾियो, छा आहे? अल्लाह जो क़ुरान थो फरमाए उन खां जेको मुंहुं मोड़ींदो यकीनन उन जो दुनिया जी ज़िंदगीअ में गुज़रान बि अहजो ऐं तंग हूंदो ऐं उनखे क़यामत जे ॾींहुं रब थो फरमाए अंधो करे उथारियो वेंदो, अंधो करे उथारियो वेंदो। क़ाल रब्बि लिम हशरतनी अअमा वक़द कुन्तु बसीरा। अल्लाह ताला जो क़ुरान थो फरमाए ऐं अहिड़ो बदबख्त जॾहिं क़यामत जे ॾींहुं अंधो थी उथंदो त चवंदो ए मुंहिंजा रब, ओ मुंहिंजा पालणहार, मूंखे अंधो करे छो उथारियो अथई? जॾहिं दुनिया में हूंदो हुउसि तॾहिं त मूंखे नूर हो, तॾहिं त ॾिसंदो हुउसि, तॾहिं त मूंखे अखियूं हूंदियूं हुयूं। ओ मुंहिंजा पाक परवरदिगार, मूंखे नाबीन छो कयो अथई? ख़ुदा फरमायो जेको ज़िक्र न कंदो, ज़िक्र खां मुंहुं मोड़ींदो, ज़िक्र में निमाज़ आहे, हुकूकुल्लाह सां गॾु हुकूकुल इबाद आहे, पाड़ेसरी खे न सतायो, ज़ाल जा हक़ सही अदा कयो, पंहिंजे बच्चनि जा हक़ सही अदा कयो, उस्तादनि जो अदब एहतराम उन्हनि जा हक़ सही अदा कयो, इक़्तिदार ज़िम्मेवारनि जा हक़ सही अदा कयो। हुकूकुल्लाह सां गॾु हुकूकुल इबाद जा जेके बि हक़ आहिनि उहे सभु ज़िक्रुल्लाह जे अंदरि अचनि था। अल्लाह तो फरमाए क़ाल कज़ालिक अततक आयातुहा फनसीतहा वकज़ालिकल यौम तुंसा। हाणे जॾहिं उहो बंदो क़यामत में चवंदो ओ मुंहिंजा मौला मूंखे अंधो करे छो उथारियो अथई? दुनिया जे अंदरि त मां नूर वारो हुयुसि, अखियुनि वारो हुयुसि। रब्बुल आलमीन उनखे इन जवाब में फरमाईंदो ईअं ई थियो आहे जीअं तो वटि असां जूं आयतूं आयूं तो उन्हनि खे विसारियो ऐं न हीअं सां हंडायो, न गौर ऐं फ़िक्र कयो। अहिड़ी तरह अॼु तूं बि विसारियो वियो आहीं, यानी तोखे बि मूं ख़ुदा अज़्ज़ वजल नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। पंहिंजी रहमत, पंहिंजी मग़फ़िरत ऐं पंहिंजी बख़्शिश खां तोखे मूं विसारे छॾियो आहे। भली तूं मशर जे मैदान में अंधो रह। वकज़ालिक नजज़ी मन असरफ वलम युमिन बिआयाति रब्बिह वलअज़ाबुल आखिरति अशद्दु व अबक़ा। ऐं अहिड़ी तरह सां बदिलो ॾींदासूं हर उन शख़्स खे जेको हद ओरांगे पंहिंजे पालणहार जे आयतुनि खे न मञींदो आहे। यकीनन आख़िरत जो अज़ाब त अञा बि सख़्तु ऐं हमेशह रहण वारो आहे। अफलम यहदि लहुम कम अहलकना क़ब्लहुम मिनल क़ुरून यमशून फ़ी मसाकिनिहिम इन्न फ़ी ज़ालिक लआयातिल लिउलिन नुहा। छा उन्हनि उन ॻाल्हि मां सबक़ न पिरायो तसां खां उन अॻ में केतिरियूं क़ौमूं तबाह ऐं बर्बाद करे छॾियूं ऐं उहे ख़ुदि उन्हनि जे जायुनि में घुमनि फिरनि ऐं रहनि पिया। बेशक सम्झ वारनि ऐं ध्यानु कंदड़नि लाइ उन में वॾियूं निशानियूं आहिनि। क़ौम हूद, क़ौम लूत, पाण जॾहिं ज़रज़मीन खे घुमी फिरी ॾिसूं था पाण चऊं थासीं असीं मुंहंनि जे दड़े वारी तहज़ीब याफ़्ता क़ौम आहियूं। असीं इहा असांजी तहज़ीब आहे। पीउ माउ जो अदब न कयूं, इहा असांजी तहज़ीब आहे। उस्ताद जो अदब न कयूं, पीउ खे चऊं बाबे जो अकुल कमु नथो करे, हिनखे कहिड़ी ख़बर? इहा असांजी तहज़ीब आहे। असीं पंहिंजे रब्बे ज़ुल जलाल जे क़ुरान करीम जी तिलावत लाइ टाइम न कढूं, फेसबुक ऐं मुख़्तलिफ़ गेमुनि ते खोड़ सारा कलाकनि जा कलाक वक़्त में ज़ाया करे छॾियूं। इहा असांजी तहज़ीब आहे, इहो असांजो ईमान आहे। असीं मुस्लमान इन्हीअ जे लाइ आहियूं।
रब्बुल आलमीन मिसाल ॾेई सम्झायो तव्हां अॻियनि क़ौमुनि खे ॾिसो मूं क़ुर करीम जे अंदरि उन्हनि क़ौमुनि जो मिसाल तव्हांखे बयानु करे ॿुधायो आहे त उन्हनि क़ौमुनि मां जेके फ़र्मा बरदार थिया हुआ उन्हनि मूं रब्बे ज़ुल जलाल जी रहमत मां फ़ाइदो वरितो ऐं जेकी बेफ़रमान थिया हुआ उन्हनि जे मथां अज़ाब इलाही कड़कियो हो त महागाई जी सूरत में ऐं बारिश इलाही ज़हमत जी सूरत में पुट पीउ जो बेफ़रमान आहे त पीउ बि पंहिंजे पिणस बि पंहिंजे पीउ जी कान का अहिड़ी बेफ़रमानी कई हुई तॾहिं ही नतीजा थो लोड़े त ही सॼो तसलसुल जो कुझु बि इंसान कंदो आहे पोखींदो आहे उहो लुणंदो आहे रब्बे काइनात क़ुर करीम जे अंदरि असां अव्हांखे खोले खोले ॿुधायो मुंहिंजो मालिक शल असां अव्हां जे मथां रहम फ़रमाए करम फ़रमाए फ़ज़ुल फ़रमाए पंहिंजे क़ुर करीम जे ॿुधायल हक़ ऐं हिदायत वारे रस्ते ते अमल करण जी तौफ़ीक़